अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। राजा सुभान अल्लाह। अर्श सवाल पियो करे त मालिक हिकिड़ो एहसान त कर, हिकिड़ो थोरो, तुंहिंजा त थोरा अरबे खरबे आहिनि, हिकिड़ो थोरो ॿियो करे छॾ। अल्लाह ॼाणे थो सभु कुझु। अल्लाह तो पुछे छा? जे तो अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज महबूब खे मूं ते मेहमान कर, अज मां महबूब जा कदम चुमे ढो कयास। अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। गरजी गरजी अल्लाह करे तव्हां खे इन शेर जे सदके मौला मदीनो ॾेखारे। गरजी सब। अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अल्लाह करे शलवा रात चे महबूब मुंह जड़े कमीने जे अंगण में मेहमान थे। महबूब और लायक त ना हा, और लायक त ना हा, पर यार महबूब तो महबूब आ ना। अल्लाह करे शलेड़ी का रात अचे महबूब अल्लाह अर्श जी भी गाल कबूल करे वरती। असां बगर जी दुआ कयो त मालिक तो अर्श जी इल्तिजा मकबूल करे महबूब के मेहमान कयो। हाणे हिकड़ी रात महबूब के असां वटि बि मेहमान त कर न। असांजो अंगण ॾाढो पलीद आ, असांजो सीनो ॾाढो पलीद आ, असांजो दिल ॾाढो पलीद आ। हिन में दुनिया ऐं दुनिया वसियल आ, पर सोना तुंहिंजा कदम लॻंदा त हर शइ पाक थी वेंदी। इहो अंगण तुंहिंजे लाइक़ त कोन्हे, लाइक़ त कोन्हे, पर सोना आयूं त तुंहिंजा न को जे ही हाँ ते ही त बानी ॿारो चलजी। असांजी त ॻाल्हि ई कोन्हे। हू जा पाइनि पेर में जुती अना जे ही हुजत हो त पुनल सी मूं कमीणी के ही अज़ल वारी अजाम जे पले आऊं पई भेटाई तो चे आया त कोझो कबीनो, पर अज़ल में रब लिखी छॾियो हो त तूं महबूब जो उम्मती आ। सुभान अल्लाह। हाणे वेसारे वेही तन केचन खे मां कीअं रहा। सोना तू असांखे त वेसारी कोन थो, इहो को पली न ईंदो, पर जेकॾहिं आऊं कमीनो तोखे वेसारे छॾिया त मुंहिंजो त दुनिया में ज़िंदा रहण जो हक़ ई मूंखे कोन्हे। त अर्श तो चवे मालिक अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। सुभान अल्लाह। राजा राजा सुभान अल्लाह। ओ फर्श जे भागन भले सा भेंट किए मुंहिंजी ठहे। रोज तो कदमन शरीफन जा मज़ा वठंदो रहे। रोज महबूब जा कदम चुमे। मुंहिंजी रीस ज़मीन सां नाहे। हरो भरो मुनाज़रो छेड़ियो हम मुंहिंजी रीस ज़मीन सां नाहे। ज़मीन त हर रोज़ महबूब जे कदमन खे बि चुमे थी, महबूब जे जिस्म मुबारक खे बि चुमे थी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ुल्फ़ मुबारक खे बि चुमे थी, महबूब जे ख़त्म नबूवत जी मोहर खे बि चुमे थी। मुंहिंजी भला भेंट ज़मीन सां कहिड़ी, पर यार आहे जो महबूब त हाणे अंगल त कया न। फर्श जे भागन समेत सा भले भलन सा भेंट किए मुंहिंजी ठहे। रोज तो कदमन शरीफन जा मज़ा वठंदो रहे। अज खणी मूंदे अचे, अज हबीब मूंदे अचे, अज खणी मूंदे अचे। फाइक इहो ऐलान कर। अज मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथा मेहमान कर। अज अज हबीब खे घुराए। हाणे हबीब जो इल्तिजा थी वई कबूल।
मानू के शौक़ हूंदो आहे त यार अंगण अचे, यार अंगण अचे, पर जॾहिं यार अंगण ईंदो आहे न त माण्हू वरी परेशान थी वेंदो आहे। पोइ ख़बर न परेशानी कहिड़ी हूंदी आहे। पोइ परेशानी हूंदे त यार खे विहारियां किथे। ओचितो जो पीर से सरदार के फ़कीर जे घर उसरल ओचितो बिना प्रोग्राम जे ओचितो अचनि त माण्हू परेशान थी वेंदो, विहारियां किथे। मतलब हिते वेहो, न न न न ही जगह तव्हांजे लाइक़ कोन्हे, बियो 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 ही इंतजाम कया, हिते वेहो। वरी चवंदो न न न हिते बि न, ओ हिते वेहो। माण्हू इन परेशानी में ही परेशान थी वेंदो, माण्हू इन परेशानी में ही परेशान थी वेंदो त किथे विहारिया। त इहो इश्क जो हिकिड़ी पंहिंजो मिज़ाज जी पंहिंजी रम्ज़ आहे। अॻ में माण्हू चवंदो आहे त यार अंगण अचे, पर जॾहिं अचे त पोइ इन ई परेशानी में हूंदो आहे। हलीमा घर कदी वेखे, कदी सरकार नो वेखे। महबूब त आया, पर हाणे हलीमा बि चवे त मुंहिंजो अंगण त महबूबनि जे क़दमनि जे लाइक़ न आहे न। हलीमा कर कदी वेखे, पंहिंजे कुली ॾे पे विहारे ऐं वरी महबूब ॾे पे विहारे। हलीमा कर कदी वेखे, कदी सरकार नो वेखे। मैं केड़ी सेज तेरे लई सजावा या रसूल अल्लाह। मेहरबानी करे आया त आयो, पर हाणे लाइक़ मुंहिंजी जगह कोन्हे। पर सोना जहिड़ा बि आहियो आयो, किनड़ा कोझा बसि क़बूल पऊं। हाणे अल्लाह राज़ी थियो, अर्श जी थी इल्तिजा पूरी। मिंट ॿ मथे वधंदा कावड़ त कोन्हे। अर्श जी थी इल्तिजा पूरी। हाणे वरी ये तो थी हा चिंता सताए, किए गुजारिया चैन सा, जल्द आरज दिल रुबा खे, पर अचे नालेन सा। बाबू बचे त पंहिंजो पेज़ार मुबारक पाए अचे त मत आई न ॻाल्हि में ज़मीन गोए खणी वञे त तूं महबूब जा कदम त चुमिया, पर मां त नालेन बि चुमंदी आहियां। जे अल्लाह तूं अल्लाह हबीब खे वरी घुराई अल्लाह न घुराई। अॼु जे महिरबानी कई थई त महबूब खे चवजा नालेन पाए अचे। महबूब जा कदम त वॾी ॻाल्हि आहे। मां मुस्तफ़ा जा कदमनि सां लॻण वारे नालेन खे बि चुमी क़यामत ताईं ॿुधाईंदुसि, वञे भागा कहिड़े मुस्तफ़ा मथां आहे ॿुधो कढी। जंहिंजे कदमनि जे नालेन खे चुमण जे लाइ अर्श बेताब आहे। तूं पढ़े बि त छा पढ़े, उन हबीब मथां तो ॿुधो कढी वियो। थी हा चिंता सताए, किए गुजारिया चैन सा, जल्द आणज दिल रुबा खे, पर अचे नालेन सा। शरफ कदमन जो नियारे, मुंहिंजो बि वधमान थे। अज मोहम्मद मालिक मां अर्श आहियां तुंहिंजो, पर जे मुस्तफ़ा जा कदम लॻंदा त मुंहिंजो मान अञा मथां हो थी वेंदो। ओ पंहिंजी कुदरत साधणी दिलदार आणे थो सघी, पंहिंजो जिस्मानी तरासा यार आणे थो सघी। जे कीअं वयो मुंहिंजो कुल जा अंधा वयो कोन, रब वठी वयो। जे तोखे नबी जी ताक़त ते एतराज़ त पोइ तोखे अल्लाह जी ताक़त ते एतराज़। जे अल्लाह जी ताक़त ते एतराज़ पोइ त तूं थी वई काफ़िर, काफ़िर थी वई त टुटी वई निकाह, निकाह टुटे त जेके ॿार ॼणे से हराम जा, ऐं जेके हराम जा से वरी हिलाली। मुस्तफ़ा उहे हिलाली न हूंदा, जेके हिलाली न हूंदा से बेअदबी रहंदा। अदब हिलाली ॿार खे ईंदो आहे। पंहिंजी कुदरत साधणी दिलदार आणे थो सघी, पंहिंजो जिस्मानी तरासा यार आणे थो सघी। मां बि पंहिंजो मोह मथे क्या कुर्ब आली शान करे, अॼु मोहम्मद पाक खे मुंहिंजे मथां मेहमान कर। हाणे महबूब जरीमल अल्लाह अकबर तो अर्श जो अहिड़ो अंगलड़ो कोन मोटायो खुदा, ऐं वही जिबरील खे ही हुक्म फरमायो खुदा।
रब राज़ी थी पियो। अल्लाह आसमान जो यो अंगल ॾो मोटायो कोन मञे वरितो त महबूब खे तो ॾे घुरायां थो, महबूब खे तो ॾे घुरायां थो। अर्श जो हेड़ो अंगलड़ो कोन मोटायो खुदा, ऐं वही जिबरील खे ही हुक्म फरमायो खुदा। यार जी तशरीफ जो अज अर्श ते ऐलान कर, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। अल्लाह अकबर। वारे अज़मी वाह। इश्क पांजो पांजो हुदो हर कंहिं जो, ऐं अल्लाह हर कंहिं खे ॾात ॾींदो बि न आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ॾात आहे। हिन दुनिया में दिल रुबा जे लाए ता हर शइ सिके, अर्श कुर्सी लौह सब कुछ मुस्तफा जे ले सिके। रुगो तू कलमो पढ़ण वारो ही कोन थो सिखी, अल्लाह जो अर्श भी मुस्तफा जे कदमन खे चुमण जे लाइ सिके थो। ऐं इहो ई ईमान आहे, ख़ुदा जी इज़्ज़त और जलाल जो कसम आहे। इहो जेका हुब आहे न, या हुब इश्क जी पंहिंजी रमज़ आहे। बाज़ आशिक लिखंदा आहिनि, चवंदा आहिनि त महबूब खे ॻोल्हियां त मिली वञे। माण्हुनि इश्क जो पंहिंजी तारीफ़ कई आहे। बाज़ माण्हुनि चयो त इश्क जी मेराज इहा आहे त महबूब मिली वञे। पर बाबो फरीद तो चए, गुलाम फरीद तो चवे न न न न, मिली वियो त वरी इश्क घटिजी वेंदो। चए सदाई यार खे ॻोल्हिया पर यार न मिले, सदाई यार खे ॻोल्हिया, सदाई यार खे ॻोल्हिया पर यार न मिले। इन तांग में मरी वञा जो या मुंहिंजी तांग हर रोज़ वधंदी रहे वधंदी रहे वधंदी रहे। जो जेॾी महिल रूह निकिरण जो वक़्तु अचे न, अल्लामा ख़ादिम हुसैन फरमाए विया त जेॾी महिल इहे तांग वारा मरंदा आहिनि न, पोइ इन्हनि जो मरण मरदूदनि वारो कोन हूंदो आहे। जॾहिं इहा मौत ईंदी आहे, रूह जब मेरे पिराहने खाकी से निकली तो रोज़े से आवाज़ आई वो मेरा फ़कीर आया। जॾहिं इहो वक़्तु ईंदो आहे त पोइ यार पाण इस्तक़बाल जे लाइ ईंदो आहे, यार पाण इस्तक़बाल जे लाइ ईंदो आहे। जे तो हिन दुनिया में दिल रुबा जे लाए ता हर शइ सिके, अर्श कुर्सी लौह सब कुछ मुस्तफा जे लाइ सिके। तू भी अज़मी ते पिरीअ जो, अल्लाह अकबर। तू भी अज़मी ते पिरीअ जो खूब शान बयान कर, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर। बस आखिरी शेर कर दोहरायो तो बस दुआ करो। अज मोहम्मद पाक खे मुझे मथा, अर्श कैया इल्तिजा मौलाई हो एहसान कर, अज मोहम्मद पाक खे मुझे मथा मेहमान कर।